हिदायत जो सरचश्मो इल्म ऐं हिदायत जो पहिरियों मरकज़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़ात गिरामी आहे। पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिदायत जो फैज़ खुदाई सरचश्मे मां हासिल कयो, तंहिं करे संदन ज़ाहिर ऐं बातिन चङे नमूने उन मां सैराब थी वियो। पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ाहिरी सैराबी मां दीन जो ज़हूर थियो। दीन अतात ऐं तवाज़ुअ जे मुतरादिफ़ हम माना आहे। इन करे दीन जो मफ़हूम इहो थियो त इंसान पंहिंजो पाण खे रब जे साम्हूं झुकाए। जीअं त इरशाद बारी ताला आहे, अल्लाह तव्हां लाइ दीन जो उहो रस्तो ज़ाहिर कयो आहे जंहिंजी तरफ़ हुन अल्लाह नूह जी रहनुमाई कई हुई। उहो रस्तो तव्हांखे वही ज़रिए ॿुधायो वियो। उन्हीअ जो असां इब्राहीम अलैहिस्सलाम ऐं मूसा अलैहिस्सलाम ऐं ईसा अलैहिस्सलाम खे हिदायत कई हुई त दीन खे क़ाइमु रखो ऐं उन में फ़िरक़ेबाज़ी न करियो। दीन में फ़िरक़ेबाज़ी सां सभिनी उज़वनि में कमज़ोरी अचे थी ऐं इल्म जी तरो ताज़गी ख़तमु थी वञे थी। नफ़्स ऐं दिलि खे फ़र्मा बरदार करण सां उज़वनि खे ज़ाहिरी ताज़गी हासिलु थिए थी, पर दिलि जी आसूदगी इल्म सां हासिलु थिए थी। इल्मु हिकु समुंड जे मिसल आहे। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो क़ल्ब इल्म ऐं हिदायत जूं मौजूं हणंदड़ हिकु वॾो समुंड आहे। बहिरे क़ल्ब खां इहो इल्मु नफ़्स ताईं पहुतो, जंहिं करे पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे नफ़्स शरीफ़ ते इल्म जी तरोताज़गी नमूदार थी ऐं जंहिं करे नफ़्स जे सभिनी सिफ़तुनि ऐं इख़लाक़ में इनक़लाब बर्पा थियो। जॾहिं इहो तरोताज़गी मुकमल थी इंतहा ते पहुती, तॾहिं ख़ुदावंदे करीम खे न मख़लूक़ जी तरफ़ मबऊस फ़रमायो। हाणे पाण सगोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन संदन उम्मत वटि उन सूरत में आया जो संदन क़ल्ब इल्म जो समुंड हो, जंहिंजे वेझो अकुल ऐं फ़हम जूं नहरूं हुयूं ऐं हर नहर में उन समुंड जो कुझु न कुझु पाणी हो। इहो हिसो जेको हर हिक खे मिलियो सो मज़हबी बसीरत जो हिसो आहे।